साथियों, ज़मीन ते मौजूद अनेक फितरती अमलन में भी ज़िलज़िलो हिकु आहे जेको ज़मीन जे वजूद में अचण खां वठी थींदो पियो अचे। समाजी अर्तका जे शुरुआती दौर खां वठी फितरी लकाउन जी साइंसी समझ न हुअण करे इंसान तरफ़ां ज़िलज़िलो ऐं उन सां लाॻापियल कई अमल ज्वालामुखी, ॿोॾूं, तूफ़ान, माफ़ूक अलफितरत कुवत जे तरफ़ां नाराज़गी या उन जे कंहिं आला कुवती अमल करण जे नतीजे तौर पेश कया विया आहिनि। पोइ उहो यूनान जो पोसीडान हुजे जेको ख़राब मोड में पंहिंजो ट्राउडान ज़ोर सां ज़मीन खे हणे, या वरी जापानी ॾंद कथा जे मुताबिक़ गोश्तखोर मच्छी कैटफिश जे लुॾण करे या ज़मीन के ढॻीअ जे सिंग ते मौजूद हुअण जे नतीजे में ज़िलज़िलो अचण जूं ॾंद कथाऊं हुजनि। उहे ॾंद कथाऊं अॼु जे दौर ताईं कंहिं न कंहिं बिगड़ियल शिकल में असांजी समाज में मौजूद आहिनि। अॼु जी उसरियल साइंसी ॼाण उन ॻाल्हि खे साबित करे थी त इंसान जे वजूद में अचण खां वठी किरोड़े साल अॻु ज़मीन जे वजूद में अचण खां वठी अॼु ताईं ज़िलज़िलो ऐं अहिड़ा ॿिया फितरी अमल थींदा रहिया आहिनि ऐं मुस्तक़बिल में थींदा रहंदा। उन्हनि फितरी अमलनि जो इंसान जे इख़लाक़ या कंहिं ॿाहिरी कुवत सां तालुक़ जोड़ण बदिरां साइंस उन्हनि अमलनि जो सबब ज़मीन जे अंदरि उन जी बनावट ऐं उन में थींदड़ लगातार तब्दीलियुनि में ॻोल्हे लधो आहे। ज़िलज़िलो ज़मीन दर ओचितो पैदा थींदड़ तवानाई जे नतीजे में ज़मीन जे मथाछिरे जी चुरपुर जो नालो आहे। उन तवानाई जे पैदा थियण ऐं उन जो ज़िलज़िले जी सूरत अख्तियार करण जे अमल खे सम्झण लाइ सभ खां पहिरियां असांखे ज़मीन जी बनावट खे सम्झणो पवंदो। साथियो, अचो त थोरी नज़र ज़मीन जी अंदरी बनावट ते विझूं। ज़मीन जी अंदरी बनावट इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ। जीअं सूफ़ खे ॿिनि बराबर हिस्सनि में कटण खां पोइ सूफ़ जो अंदरियो हिस्सो ऐं उन में मौजूद मुख़्तलिफ़ लेयर्स ज़ाहिर थी पवनि था, जहिड़ोक ॿाहिरीं सन्ही ऐं सख़्त खल ऐं उन खां पोइ नरम हिस्सो ऐं आख़िर में उन जे विच में ॿिज वारो सख़्त हिस्सो। तीअं ई ज़मीन खे जेकर ॿिनि अधगोल हिस्सनि में कटे उन जे अंदरि ॾिसबो त ज़मीन में बि मौजूद मुख़्तलिफ़ नज़र ईंदा जेकी तरतीबवार हेठि बयान कनि था। साथियों, पहिरियों आहे क्रिस्ट। ही ज़मीन जो बिल्कुलु ॿाहिरियों लेयर आहे जंहिंजे मथां असां सभु रहूं था ऐं उन जे मथां जबल, समुंड वग़ैरह मौजूद आहिनि। ही त पूरी ज़मीन जी साइज़ जी भेट में तमामु थोरी मोटाई जीअं सूफ़ जी ॿाहिरी सख़्त खल रखे थी, जंहिंजी सरासरी गहराई मोटाई 30 किलोमीटर आहे। ही त समुंड जे तरे में वधीक सनो आहे जंहिंखे ओशनिक क्रस्ट बि चयो वेंदो आहे, जिते हिन जी सरासरी गहराई 5 किलोमीटर आहे। क्रिस्ट सख़्त पत्थरनि रोक जी ठहियल आहे। साथियों, उन खां पोइ आहे ॿियो नंबर मांटल। क्रिस्ट खां पोइ मांटल जो तह शुरू थींदो आहे जंहिंजी सरासरी गहराई 40 किलोमीटर खां वठी 2900 किलोमीटर आहे। हिन तह जो मथियो हिस्सो सख़्त पत्थरनि जो ऐं उन खां हेठियों हिस्सो वधीक गर्मी पद जे करे तमामु नरम जेली लाइक धात या पत्थर जो ठहियल आहे, जंहिंखे एस्थेनोस्फीयर बि चयो वेंदो आहे। पूरे मांटल में तमामु घणी गर्मी हुअण जे करे पत्थर घणे भाङे सख़्त हालत जे बजाउ घाटी पाणियाठी हालत में मौजूद हूंदा आहिनि। साथियों, हुन खां पोइ आहे टियों नंबर कोर। मांटल जे तह खां पोइ कोर मतिलबु ज़मीन जो विच सेंटर शुरू थिए थो, जेको मुकमल तौर लोह ऐं निकिल, आयरन एंड निकिल धात जो ठहियल आहे, जिते गर्मी पद वञी 6000 सेंटीग्रेड ताईं पहुचे थी। कोर खे ॿिनि हिस्सनि में विरायो वियो आहे, हिकु ॿाहिरियों कोर, आउटर कोर, जेको पाणियाठी सूरत में आहे
6300 किलोमीटर खां वठी 6370 किलोमीटर आहे। मतलब ही गहराई 6370 किलोमीटर ज़मीन जो बिल्कुल विच आहे, जेके ज़मीन रेडियस बचई सके थो। उहा ॻाल्हि याद रहे त मथे बयान कयल ज़मीन जा त असां जीव साइंस जी हिकु शाख जीव फिजिक्स जी मदद सां ॻोल्हे लदा आहिनि, जंहिं जी मदद सां ज़मीन में मौजूद पेट्रोलियम बि ॻोल्हे सघिबो आहे। लिथोस्फीयरिक प्लेट्स क्रिस्ट ऐं मांटल जो मथियों हिसो जेको सख़्त पथरनि जो ठहियल आहे, तंहिंखे मिलाए लिथोस्फीयर सॾियो वेंदो आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे ज़मीन जो सख़्त या पथरीलो हिसो। मांटल में मौजूद गर्मी ऐं पघरियल पत्थर माग्मा जे ज़ोर जे करे लिथोस्फीयर मेदार फ्रैक्चर पैदा थी पवनि था, जंहिं जे नतीजे में लिथोस्फीयर नंढनि वॾनि टुकड़नि हिस्सनि में टुटी पवे थो। लिथोस्फीयर जे 3 टुटल हिस्सनि खे लिथोस्फीयरिक प्लेट्स सॾियो वेंदो आहे। उहे प्लेट्स मांटल जे पघरियल पत्थरनि जंहिंखे माग्मा चइबो आहे, जे कन्वेंशनल करंट्स सबबि एस्थीनोस्फीयर जे मथां लगातार हिकु ख़ासि रुख में चुरपुर कनि थियूं, जेकी हिकु साल में तक़रीबन 2 सेंटीमीटर खां 16 सेंटीमीटर ताईं मुफ़ासिलो तय कनि थियूं। तॾहिं असांखे उन्हनि जी चुरपुर जी ख़बर नथी पवे। उन्हनि प्लेट्स जे मुख़्तलिफ़ रुखनि में चुरपुर हुअण ऐं उन्हनि जो हिक ॿिए सां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जुड़ियल हुअण जे नतीजे में उन्हनि जी चुरपुर मूवमेंट खे 3 हिस्सनि में विरायो वियो आहे, जेकी हेठि ॾिजनि था। साथियो, पहिरियों आहे डाउरजंट प्लेट बाउंड्री। हिन क़िस्म में 2 प्लेट्स हिक ॿिए खां धार ऐं मुख़ालिफ़ रुख में हिक ॿिए खां परे चुरपुर कनि थियूं, जे सबब उन जे विच में हिकु ख़ाली जगह पैदा थी पवे थी, जंहिंखे ख़ाली जगह में मांटल जी माग्मा अची जमा थिए थी, जंहिं जे नतीजे में नवां जबल ठहनि था। उहा बाउंड्री घणे भाङे समुंड जे हेठां मौजूद सामुंडी प्लेट्स जेकी ओशनिक क्रस्ट जूं ठहियल हूंदियूं आहिनि जे विच में थींदी आहे, ऐं नवनि ठहंदड़ जबलनि खे मिड ओशनिक रिज जो नालो ॾिनो वियो आहे। साथियो, उन खां पोइ आहे ॿियो नंबर कन्वर्जेंट प्लेट बाउंड्री। जॾहिं 2 प्लेट्स हिक ॿिए जे तरफ़ मुफ़ासिलो तय कंदियूं आहिनि ऐं उन जे नतीजे में ॿिन्ही विच में टकराव अणटर थी पवंदो आहे, जे सबब हिकु प्लेट घणी घाटाई हुअण करे हेठि मांटल जे तरफ़ किरी पवंदी आहे, त ॿी प्लेट घटि घाटाई हुअण करे संदसि मथां अची वेंदी आहे, जंहिं जे नतीजे में तमामु वॾियूं जाबलूं कतारूं माउंटेन रेंज ठहनि थियूं। यूरोप जा एल्प्स ऐं पाकिस्तान ऐं इंडिया जा हिमालया बाउंड्री उन्ही करे ई ठहिया आहिनि ऐं अॼु बि उन्हनि जी ऊंचाई वधंदी रहे थी। साथियो, उन खां पोइ आहे टियों नंबर ट्रांसफार्म प्लेट बाउंड्री। ट्रांसफार्म प्लेट बाउंड्री हिन क़िस्म में 2 प्लेट्स मुखालिफ़ तरफ़नि में पर हिक ॿिए सां वेझूं थियूं गुज़रनि, जंहिं करे उन्हनि जे विच में रगड़ थिए थी ऐं गाठ फ्रैक्शन पैदा थो थिए, ऐं नतीजे में उन्हनि प्लेट्स जे पथरनि में तमामु घणी तवानाई जमा थींदी रहे थी। मथे ॿुधायल लिथोस्फीयरिक प्लेट्स ऐं उन्हनि जी चुरपुर जे नतीजे में असां ॾिठोसीं त कीअं मुख़्तलिफ़ प्लेट बाउंड्रीज़ वजूद में अचनि थियूं ऐं उन्हनि जे विच में टकराव हिकु लाज़मी अमल बणिजी थो पवे। जॾहिं उहे प्लेटूं टकराव में या हिक ॿिए सां रगड़ में हुजनि थियूं त पथरनि यादि रहे त उहे सख़्त पथरनि जूं ठहियल आहिनि, ते ज़ोर लॻण करे तवानाई जमा थींदी रहे थी। जीअं हिकु सन्हीअ काठीअ खे असां ॿिन्ही हथ
हथन सां ज़ोर लॻायूं तो उहा मुड़ी वेंदी आहे ऐं उहो ज़ोर काठीअ खे हिकु हद ताईं बर्दाश्त करण खां पोइ टुटी पवंदी। तीअं ई पत्थर बि ज़ोर खे रोकण ऐं तवानाई जमा करण जी हिकु हद ताईं सलाहियत रखनि था, पर जॾहिं उहा सलाहियत वधीक ज़ोर जे नतीजे में खुटी पवे थी त उहे पत्थरनि जा वॾा हिसा टुटी पवनि था, जंहिंखे फ्यूल्ट्स चयो वेंदो आहे। ऐं उन्हनि में जमा थियल तवानाई ॿाहिरि निकिरण सबबि उहा लहरनि वेव्स जी सूरत में ज़मीन जे हर तरफ़ पखेड़ण शुरू थी वेंदी आहे। जीअं टेबल ते ज़ोर सां मुक हणण सां उन में लर्ज़िश वाइब्रेशन पैदा थी पवंदी आहे, ऐं जॾहिं उहे लहरूं जंहिं में तवानाई हूंदी आहे ज़मीन जे क्रिस्ट जे मथाछिरे में अची पहुचनि थियूं त उन में लर्ज़िश वाइब्रेशन पैदा थी पवे थी, जंहिंखे असां ज़िलज़िले जो नालो ॾींदा आहियूं। उहा जॻह जितां ज़िलज़िले जी शुद्दत मर्कज़ जी गहराई ते बाड़े थी, जेतिरी मर्कज़ जी गहराई घटि हूंदी त ज़िलज़िले जी शुद्दत ओतिरी ई वधीक हूंदी। पाकिस्तान टिनि लिथोस्फीयर प्लेट्स, इंडियन प्लेट, यूरोशियन प्लेट ऐं अरबियन प्लेट जेका ओशन प्लेट आहे जे कन्वर्जेंट बाउंड्री ते मौजूद आहे। तंहिं करे पाकिस्तान जापान जियां दुनिया जे उन्हनि ख़तरनाक मुल्कनि मां हिकु आहे जिते शदीद ज़िलज़िला अचण जा तमामु घणा इम्कान मौजूद आहिनि। हाल ई में ईंदड़ ज़िलज़िलो जंहिं जी मर्कज़ जी गहराई 212 किलोमीटर ऐं शुद्दत 7.5 हुई। 2005 ईस्वीअ जो कश्मीर वारो ज़िलज़िलो जंहिंजो मर्कज़ 32 किलोमीटर ऐं शुद्दत 7.6 हुई, ऐं 1945 ईस्वीअ में मकरान बलोचिस्तान में ईंदड़ ज़िलज़िलो ऐं सोनामी उन ॻाल्हि जो सबूत आहिनि। हिते हिकु ॻाल्हि गौर जोगी आहे त जापान में 8.1 रेक्टर स्केल जो ज़िलज़िलो अचे थो ऐं हिकु माण्हू फौत थो थिए, ऐं पाकिस्तान में 7.6 रेक्टर स्केल कश्मीर ज़िलज़िलो 2005 ईस्वी जे ज़िलज़िले जे नतीजे में हज़ारे माण्हू ज़िंदगी विञाए विहनि था ऐं लखे माण्हू बेघर थियो पवनि। आख़िर एतिरो फ़र्क़ु छो आहे? गौर कजे त उहा ॻाल्हि साम्हूं अचे थी त उहो ज़िलज़िलो नाहे जेको तबाही आणे थो, पर ज़मीन ते ठहियल अॾावतूं आहिनि जेका तबाही जो कारण बणजनि थियूं। पाकिस्तान में मौजूद हुकूमती नाअहली ऐं लापरवाही करे हिते बिल्डिंग कोड्स मुताबिक़ घर या फ्लैट न हुअण सबबि हिते तबाही जा इम्कान वधीक आहिनि। ज़िलज़िला तारीख़ में ईंदा रहिया आहिनि, अचनि पिया ऐं मुस्तक़बिल में ईंदा रहंदा। असां ज़िलज़िलनि खे रोके नथा सघूं, पर उन मां थींदड़ तबाही जे असरनि खे घटि ज़रूर करे सघूं था। साथियो, ही वीडियो मुझो अव्हां खे पसंदि आयो या न, पंहिंजी राय खां ज़रूर आगाह